आऊं जे हित मुयास वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किज पवारण पास मुयाई जियास जे वञे मढ़ मड़ी रहे। भेटाई साहब असांखे पंहिंजे देश ऐं पंहिंजे वतन जी मोहबत सेखारी आहे। उहा मोहबत जेका हुन 12वीं जे सुर में ॻाई आहे ऐं उहा तव्हांखे पढ़ंदे कॾहिं शायदि असां सभिनी खे बि हिकिड़ी नॉस्टेलिजम फील थिए पंहिंजे ॻोठ जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ। दोस्तो, सिंधी कल्चर जो ॾींहुं असांखे पंहिंजी धरती सां, पंहिंजे रूट सां जोड़ण जो ॾींहुं आहे, ॻंढण जो ॾींहुं आहे। मूं पोइ दफ़े चयो हुयो त शायदि जेके माण्हू सिंध में रहनि था उन्हनि खे बि इन ॾींहं जी एॾी ज़रूरत न हुजे जेका असांखे आहे, जेके पंहिंजे धरती खां परे आहियूं। ऐं तव्हां ॾिसो पिया त राति कैलगरी में हुयो, डेलस में हुयो, लंडन में हुयो, इटली में हुयो, जापान में थियो। यानी जेके ओवरसीज़ सिंधी आहिनि, जेके सिंध खां ॿाहिरि रहनि था, उन्हनि खे हिन ॾींहुं जंहिं तरह सां ॻंढियो आहे, जोड़ियो आहे पंहिंजी ज़मीर सां, उहो तमामु गैर मामूली कमु आहे। ऐं ॿियो, तव्हां ॾिठो आहे दुनिया जा अक्सर मुल्क क़ौमूं पंहिंजा ॾींहं मल्हाईंदा आहिनि, पर उहे घणो करे उहे ॾींहं या मज़हबी हूंदा आहिनि या वरी रियासत जा ॾींहं हूंदा आहिनि। सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं हिकिड़ो निज सेक्युलर ॾींहुं आहे जंहिंजो तालुक उतां जे तहज़ीब सां, उतां जे रवाजनि सां, उनजी कल्चर सां आहे। हिकिड़ो नॉन रिलीजियस ऐं सभिनी खे ॻंढींदड़ ॾींहुं आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि निकिरंदी तहज़ीब जी, जेके पाण चऊं था इंडस वैली सिविलाइज़ेशन, त हिकिड़ी हूंदी आहे तहज़ीब, जीअं यूरोपियन सिविलाइज़ेशन आहे, पर विदिन यूरोपियन सिविलाइज़ेशन तव्हांखे फ्रेंच कल्चर मिलंदो, तव्हांखे इंग्लिश कल्चर मिलंदो, तव्हांखे जर्मन कल्चर मिलंदो, तव्हांखे इटालियन, स्पेनिश मिलंदो। सिमिलरली जेका ओरिजिनल इंडस वैली सिविलाइज़ेशन हुई, उहा त वादी सिंध जेके पाण चऊं था, उहा दरिया जे ॿिन्ही किनारनि ते आहे। आउं सम्झां थो उहे सराइकी वसेब जा माण्हू हुजनि, उहे असांजा पंजाबी दोस्त हुजनि, उहे असांजा हज़ारा जा दोस्त हुजनि, उहे असांजा कश्मीरी भाउर हुजनि। आई थिंक दे ऑल वर पार्ट ऑफ इंडस सिविलाइज़ेशन। इवन द पार्ट्स ऑफ बलोचिस्तान वर द पार्ट ऑफ इंडस सिविलाइज़ेशन। छाकाणि त तहज़ीब हिकिड़ो वॾो हमागीर कॉन्सेप्ट आहे, उनजे अंदरि नंढा नंढा कल्चर हूंदा आहिनि। ईअं जीअं मूं तव्हांखे मिसाल ॾिनो, जीअं इंडियन सब कॉन्टिनेंट आहे, इंडिया इज़ नॉट वन कल्चर। यस, इंडिया इज़ अ वन सिविलाइज़ेशन, हिकिड़ी वॾी तहज़ीब आहे। उनमें गुजराती बि अचनि था, उनमें राजस्थानी बि अचनि था, उनमें तमिलनाडु वारा बि अचनि था, पंजाबी बि अचनि था, एंड यू नेम मराठा बि अचनि था पिया। सो पर सिंधी तहज़ीब ऐं सम्झां थो असांखे पंहिंजी तहज़ीब खे इन कॉन्टेक्स्ट में सम्झणु खपे। त उहा तव्हां पढ़ी आहे न ताज़ी रिसर्च जेका पाण ह्यूस्टन में असांजा जो कन्वेंशन थियो, त डॉक्टर मक़बूल हालेपोल जे किताब जे ॻाल्हि ॿोल पियो थी, उन्हनि में त उन्हनि चयो त अञा इहो साबित कोन थियो आहे त जेके मुंहनि जे दड़े जा माण्हू हुया उहे एथनिकली, रेशियली सिंधी हुया या के ॿिया हुया। सो हिस्ट्री आहे, तारीख़ आहे, इलाही सारी रिसर्च खपे थी पई। सो आउं सिर्फ़ु इहो चवंदुसि त पाकिस्तान जे अंदरि बदकिस्मती सां क़ौमूं जेके रहनि थियूं, उहे पंजाबी हुजनि, सिंधी हुजनि, बलोच हुजनि, पश्तून हुजनि, उन्हनि जी ॿोलियुनि खे उतां जी सरकार अञा ताईं बि सरकारी ॿोली कोन थी सम्झे। एंड वी बीन रिपीटिंग दिस। बाबा, जंहिं ज़मीन ते मुल्क क़ाइम आहे, उतां जी ॿोलियुनि खे मञो त सिंधी पाकिस्तान जी क़ौमी ॿोली आहे, पंजाबी पाकिस्तान जी क़ौमी ॿोली आहे, बलोची क़ौमी ॿोली आहे। व्हाई डू यू डिनाई दैम? ऐं साॻी तरह असां सां बि सिंधियुनि सां तव्हां ॾिठो हूंदो PTV जा ड्रामा, सिंधी ड्रामनि खे अधु कलाकु मिलंदो हुयो। कराची मां सिंधी मीडियम स्कूल ख़तम कया विया। So there has been so much cultural separation of Sindhis in Pakistan, and so much cultural separation of Balochs also in Pakistan. ही जेको तव्हां राइट्स ॾिसो था, ही जेको तव्हां सर्च ॾिसो था, त छो आख़िर ही सिंधी किथां जा ॻिया आहिनि जो हर जॻह ते जिथे वेठा आहिनि, इटली में, जापान में, जर्मनी में, कैनेडा में, हिते लाड़काने में, कराची में, व्हाट्स रॉन्ग विद देम? व्हाट्स देयर प्रॉब्लम? ही छो एॾो उभार छो आयो आहे सिंधी कल्चर जो, सिंधी सकाफ़त जो? इन करे जो 50-60 सालनि खां वठी दॿायो वियो आहे, हिसायो वियो आहे। असांखे त कराची में हे जेका दहशतगर्दी रण शुरू कई, शहर में अचणु कोन ॾींदा हुया। सिंधी टोपी ऐं अजरक पाइण ते पाबंदी हूंदी हुई, जेको हूंदो हुनखे मारियो वेंदो हुयो।
तव्हां ॾिठा लाश लती हुआ पूरी जॻह ख़ाली कराई इन्हनि माण्हू लॾे वञी काशवाद वेठा तो हीउ जेको उभार आहे उहो ईअं कोन्हे हीअ जेका हिननि जी ॾहाकनि जी सपरेशन हुई सिंधी माण्हुनि जी सिंधी ॿोलीअ जी सिंधी सकाफ़त जी ही उन जे ख़िलाफ़ इनकार बि आहे ऐं असांजो कल्चर जॾहिं असां मल्हायूं था गॾु थियूं था वी आर नॉट अगेंस्ट एनी वन दिस इज़ नॉट अगेंस्ट एनी अदर कल्चर वी सिंधी जंहिंखे पाण चवंदा आहिनि सिंधियत साईं खान लाजवाणी साहिबु कोन्हे को अक्सर ज़िक्र कंदो आहे सिंधियत जो मतिलबु ई आहे को एक्ज़िस्टेंस असां सिंध जे अंदरि हज़ारा सालनि खां वठी करे हिंदू भाउरनि सां मुस्लमान मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू जेके आहिनि उहे गॾु रहिया आहिनि सिख बि हूंदा सिंध में नवाब शाह जे वक़्त में लाड़काणे में बुद्धिस्ट ॿुध हूंदा हुया यू नो कराची में जूस हूंदा हुया सो सिंध उहा ज़मीन आहे जेका को एक्ज़िस्टेंस में यकीन रखे थी ऐं आउं सम्झां थो इहो ई असांजे लाइ वॾो सबक़ु आहे हिन कल्चर डे ते हिन सकाफ़ती ॾींहं ते वी शुड रेस्पेक्ट एवरी पर्सन irrespective of which God or religion he believes. Thank you very much. Jai Sindh.